सन जॾहिं कॾहिं पिरीअ खे ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। शहरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी सवाने हयात सैरो तफ़री वायुनि ऐं बैतनि ते मुश्तमिल मालूमाती प्रोग्राम पुछनि से पसन सां हाज़िर। आऊं आहियां मेज़बान अब्दुल मजीद मुगेरी, स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन। प्रोग्राम पुछनि से पसन खे तरतीब ॾेई संवारे सिंगारे पेश कंदो आहे प्रोड्यूसर रोशन अली कल्हुड़ो। सामाईं, सभ खां पहिरीं हल करियूं था गुज़िरियल प्रोग्राम जा सुवाल ऐं उन्हनि जा जवाब। सुवाल नंबर पहिरियों हुयो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी हवेलीअ अंदरि कहिड़ियूं टे औरतूं ख़िदमतगार हुयूं? जवाब आहे माई गंगा जतण, माई सालिहा तुन्याणी, माई बुआ वसाण। सुवाल नंबर ॿियो, शाह लतीफ़ पंहिंजनि फ़क़ीरनि, मुरीदनि ऐं कारीगरनि समेत हज़रत शाह अब्दुल पंहिंजो तकियो बनायो, उन वण जो नालो ॿुधायो। जवाब आहे ॼार। जा दोस्तो, ॼार जो वण हो ऐं कुझु दोस्तनि धोखा बि आहिनि, कंडी बि लिखियूं, ॼार बि लिखियूं, कुझु गिदामड़ी बि लिखियूं। ऐं असां पहिरीं बि चई चुका आहियूं, अव्हांखे गुज़ारिश कई आहे त अव्हां सुवालनि जे जवाब में तव्हां कोशिशि कयो, पक सम्झो त कहिड़ो जवाबु आहे ऐं उहो सही जवाबु ॾियारे मोकिलियो, धोखा न हणो। हिकिड़े महिरबानी दोस्त पाण लिखियईं त जंहिंजो कुणो बि निकितो हो, 3-4 किताब लिखियईं, शाह साईं ते लिखियल 4 किताब, 6 किताब साईं ॿुधाया। मूंखे अफ़सोस आहे त उन साईंअ बि लिफ़ाफ़े में 3 ख़त लिखिया। हिकिड़े ख़त में सुवाल जो जवाबु सही ॼार लिखियईं, त ॿिए में ॿियो जवाबु लिखियईं, 3 ख़त में 3 पने ते 3 जवाबु लिखियईं। माना साईं बि धोखो आहियूं त टिनी में मथां हिकिड़ो सही थिए, पोइ असां सही था कयूं, छो त हिकिड़े पर्ची में जवाबु ॼार लिखियलु आहे। साईं तव्हांजी महिरबानी। टियों सुवालु आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे कलाम में ॻोठाणो माहौल, हीउ मक़ालो कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु आहे डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी। हिन हफ़्ते प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ अॼु ताईं अव्हां महिरबान सॼणनि जा असांखे कुल 192 ख़त मौसूल थिया आहिनि, जिन में सही ख़तनि जो तइदादु आहे 181। थी सघे त कुझु ख़त रहिजी विया हूंदा या ख़तनि जो तइदादु तमामु घणो आहे विरासत में, या अञा ताईं पोस्ट ऑफिस में पंध में हूंदा। बहरहाल असां ताईं जेके ख़त पहुता हिन हफ़्ते, अॼु ताईं जेके टपाल पहुती, उन्हनि में बि काफ़ी ख़त हुया, त 192 ख़त असां ताईं पहुता, जिन में सही ख़तनि जो तइदादु आहे 181। अव्हां महिरबानी जा नाला जिन सही जवाब असांखे ॾियारे मोकिलिया, पर इन खां पहिरीं नोट करियो ईंदड़ प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो दंबूरो कंहिं ठहिरायो? हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो दंबूरो कंहिं ठहिरायो? सुवाल नंबर ॿियो आहे, शाह साईं रहमतुल्लाह अलैह जे दौर में, शाह साईं रहमतुल्लाह अलैह जे दौर में नादर शाह मियां नूर मोहम्मद जा 2 पुट
मियाँ नूर मोहम्मद जा ॿ पुट ग़ुलाम शाह कलोड़ो ऐं मुरादयाब ख़ान खे ग़ुलाम शाह कलोड़ो ऐं मुरादयाब खे ईरान खणी वियो ऐं कुझु अरसे खां पोइ नादिर शाह जो हिकु एलची मियाँ नूर मोहम्मद जो टियों पुटु अतुर ख़ान खे ईरान खणी वियो। इहे वाक़िआ शाह साईं रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगीअ में थिया। इहे वाक़िआ शाह साईं रहमतुल्लाह अलैह जे ज़िंदगी में थिया। उन वक़्तु शाह साईं जी उमिरि तक़रीबन केतिरी हुई? उन वक़्तु दोस्तों, सवाल नंबर ॿियो आहे, शाह साईं रहमतुल्लाह अलैह जे दौर में नादिर शाह मियाँ नूर मोहम्मद जा ॿ पुट ग़ुलाम शाह कलोड़ो ऐं मुरादयाब ख़ान खे ईरान खणी वियो। कुझु अरसे खां पोइ नादिर शाह जो हिकु एलची मियाँ नूर मोहम्मद जो टियों पुटु अतुर ख़ान खे बि ईरान खणी वियो। इहे वाक़िआ शाह साईं रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी में थिया। उन वक़्तु शाह साईं जी उमिरि तक़रीबन केतिरी हुई? सवाल नंबर टियों, शाह साईं रहमतुल्लाह अलैह सिंध में हलंदड़ मुख़्तलिफ़ सिलसिलनि ऐं रिवायतनि याने समा, मूसीक़ी, राग खे हिकु ख़ासि फ़िक्र हेठि हिकु इदारे जी सूरत में मुनज़्ज़म कयो, जंहिंखे पोइ छा सॾियो वियो? यानी उन इदारे खे छा सॾियो वियो? सवाल नंबर 3 आहे, शाह साईं रहमतुल्लाह अलैह सिंध में हलंदड़ मुख़्तलिफ़ सिलसिलनि ऐं रिवायतुनि याने समा, मूसीक़ी, राग खे हिकु ख़ासि फ़िक्र हेठि हिकु इदारे जी सूरत में मुनज़्ज़म कयो, जंहिंखे पोइ छा सॾियो वियो? ऐं हाणे उन्हनि महिरबानी दोस्तनि जा नाला जिन असांखे हिन हफ़्ते प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया आहिनि। ॻोठ रावत लगारी खां मुमताज़ अली लगारी, ॻोठ जलालुद्दीन कटोर डेरा मुराद जमाली खां आजिज़ रहमतुल्लाह कटोर, ॻोठ ढालू ख़ासकली खां नबी बख्श ख़ासकली, शहर टंडे आदम खां नाज़ ख़ान ख़ासकली, ॻोठ शाहनवाज़ कोटड़ी खां ताज मोहम्मद ख़ासकली, ॻोठ आबाद मजीदाणे खां वफ़ा जान मोहम्मद मजीदाणो, ॻोठ जान मोहम्मद आलमानी खां मुमताज़ अली आलमानी, खाही राहू खां राहिब अली लारिक, दरगाह पीर वसण शरीफ़ खां मिस्कीन मोहम्मद हाशिम मजीदाणो, ॻोठ आबाद मजीदाणे खां प्रिंस शिराज़ जान मजीदाणो, ॻोठ रसूलपुर ठरी मीरवाह खां वफ़ा हुसैन अली शल, शर आज़ाद अब्दुलसलाम शर, फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच, ॻोठ फ़तह अली शर खां न्याज़ अली न्याज़ शर, ॻोठ गामन ख़ान शर खां अली गौहर शर, मुमताज़ तबसम शर, ॻोठ हाजी बहराम ख़ान शर खां वफ़ा गुलशेर शर, शाहिद हुसैन शर, शफ़क़त हुसैन शर, अब्दुल कादिर शर, मोहम्मद इब्राहिम शर, ॻोठ मसू कीरे खां उस्ताद हाकिम डायरी, ॻोठ गुल मोहम्मद हिसबाणी खां नाज़ नज़र अली हिसबाणी,
उठ हाजी मुरीद टालपुर खां मीर अकरम अली टालपुर उठ दीनपुर खां मिसरी खान भट्टी शेर दिल शाह खां चेलाराम भील उठ जान मोहम्मद लाशारी बुरली शाह करीम खां हाजी गुल हसन लाशारी मोहम्मद इस्माइल लाशारी रियाज कॉलोनी नौशरो फिरोज खां शाद शाह मोहम्मद डायरी आजिज गुल हसन महर उडेरोलाल स्टेशन खां गुलाम हुसैन खोसो शेरजाम साहब खां मोहम्मद यूसुफ जरदारी उठ बहादुर जलबानी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबानी तनवीर हुसैन जलबानी शेर चंबुड़ खां प्रिंस एम इब्राहिम शेरानी उठ खान मोहम्मद उनड़ खां मोहम्मद याकूब उनड़ उठ अकरी शरीफ खां मोहम्मद आलम शर उठ अकरी चौक तारिक पाड़े खां मंसूर आलम शर शेर सांगड़ खां लाल खान खासिली शेर खिपरे खां हाजी अब्दुल जलील लगारी आजिज खोखर शेर उठ संजर खान लाशारी खां उस्ताद शमसुद्दीन लाशारी उठ अहमद खान मरी खां राशिद अनीस खासिली उठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी मीरपुर बठोरे खां तबसम सैफुल्ला खतरी उठ हाजी वज़ीर लगारी खां मजबूर मिठू लगारी उठ उबाइन खां अली मोहम्मद मल्ला उठ आली जूनेजे खां अब्दुल्ला नाज जूनेजो बेगना मोरीअ खां मास्तर रब्बनो समो रशीद अमन समो शकील अहमद समो शाहिद अली समो दरगाह सैयद तिला शाह खां फ़कीर गुल मोहम्मद चांडियो शर मोहब्बत देरे जतोई खां मजहर अली भुट्टो ॻोठ हयात सहते खां नाज खमीसो खान सोलंगी कासिम ॻोठ खैरपुर मीरस खां गुलाम हैदर फुल पोटो ॻोठ बुग ॻोड़ा खां फ़कीर नज़र मोहम्मद गाड़ी ॻोठ सेनणी लाखेर खां अली अहमद लाखेर वफ़ा वज़ीर अहमद लाखेर गोलारची खां गुलाम रसूल नुहानी शर जुंग शाही खां मीर आशिक लतीफ़ ब्रोही उठ शाह मोहम्मद बड़ो खां आबिद हुसैन बड़ो शर ठरी मीरवाह खां मीर सोबदार अली लगारी उठ बाड़ी शरीफ खां इसरार रज़ा जलालानी चोहर जमाली खां नाज़नगर खां जमाली कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद खान चांडियो यूनिस खान चांडियो सूफ़ी फ़कीर ख़ादिम हुसैन चांडियो उठ पुनल खान चांडे कुबे सईद खान खां दिलबर हुसैन चांडियो उठ मिठू खान लुंड खां रजब अली बलोच उठ फ़कीर मीर मोहम्मद केटी खां बरकत अली बलोच उठ हाजी आचार लुंड खां उस्ताद अब्दुल्ला लुंड दरगाह आरलो थर खां फ़कीर होत खान खोसो फुलखुई थर खां गुल हसन नोड़ियो मीरपुर ख़ास खां एस एम बलोच मीरपुर बठोरे खां अबू मेमण डाझेरे मोरी खां अलहरिनो खोसो उठ मोहम्मद वारस चांडे खां अली अकबर चांडियो उठ ठरी निज़ामानी खां सिराजुद्दीन निज़ामानी उठ आगा खान जतोई खां मीर ममताज़ अली जतोई सागर कॉलोनी लाड़काने खां सारंग मोगरी सागर साजिद अली मोगरी उठ वज़ीर खान जरदारी खां सज्जाद हुसैन जरदारी अल्ताफ़ हुसैन जरदारी ज़ाहिद हुसैन जरदारी उठ आलम खान जरदारी खां मोहम्मद खान जरदारी शर भिरिया खां आजिज़ अमानुल्लाह विथड़ो उठ डेंगाण भुरगड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी शर अठठ मोरी खां अलहदाद गोरचाणी राजवाह बदीन खां हनीफ़ जमाली उठ जुमे सुबेरे खां मोहम्मद सालेह सुबेरो शालमानी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो खाड़क थर खां शेर मोहम्मद खोसो हाजी खान खोसो हाजी मोहम्मद शरीफ खोसो असद अब्दुल्ला खोसो उडेरोलाल स्टेशन खां अरशद हुसैन हकड़ो उठ मीर शेर मोहम्मद खान टालपुर खां मीर अलहयार खान टालपुर दरगाह जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अहमद तीवणो भील कॉलोनी खिपरे खां वफ़ा रामलाल भील शहर बेरवारी खां वफ़ा देवन कुमार आतणा मोरी खां मोहम्मद इसहाक महर उठ काज़ी मोहम्मद सोलंगी खां अब्दुल वाहिद सोलंगी उठ मीर ठारे खान डावच खां मोहम्मद अयूब डावच फुल शहर खां रहमतुल्ला खोसो दरगाह जोक शरीफ खां फ़कीर अब्दुल हुसैन जिसकानी अता हुसैन जिसकानी
काछे पटक गुलू मोहम्मद खां जावेद जब्बार लगारी मीरवाह मोरी तलार खां परदेसी जुमो मल्ला नौशरो फिरोज खां मीर हसन मर गुलाम मुस्तफ़ा मर जेकुंबाद खां मोहम्मद मीरन जखरानी ॻोठ हाजी मोहम्मद खान मशहूरी खां महरम अली मशहूरी स्टेशन अलाह दादानी ॻोठ उनड़ खां राजा रफ़ीक अहमद शेख शहर उमरकोट खां रामचंद ओड शहर सांगड़ खां वफ़ा हमीसोमल विशनानी काज़ी अहमद खां गाज़ी खान खोसो शाहपुर चाकर खां सिकंदर गुल ऊड टंडे मोहम्मद खान खां वफ़ा मकबूल अहमद बूड़ो ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां एहसानुल्लाह लगारी शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी खां मंसूर अहमद मरी ॻोठ खंबरे खां एम इब्राहिम राजड़ सखी जाम दातार खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी अलहदिनो सोलंगी ॻोठ हाजी बहराम खान शेर खां हिन दोस्त जो नालो अची चुको आहे महिरबानी साईं ॻोठ गुल हसन लगारी खां ग़ुलाम हुसैन लगारी ॻोठ लीमे खान लगारी खां रहीम बख्श खान इरशाद लगारी ॻोठ सैफल खान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुट्टो ॻोठ हाजी रोहल खान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री ॻोठ पेरोज़ खान थईम खां अली मोहम्मद थईम शहर भिट शाह खां मोहम्मद मज़ार खान फराश हाजी शफ़ी मोहम्मद थईम ग़ुलाम सरवर थईम दरगाह पीर वसन शरीफ़ खां मोहम्मद अमीन अमर सुमरो नाज़ सनाउल्ला सुमरो ॻोठ रसूल बख्श ब्रोही खां हाजी अल्लाह बख्श ब्रोही ॻोठ मलक शाहनवाज़ खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासली नओं शरो फिरोज़ खां वफ़ा नूर मोहम्मद महर खानपुर जूणजे खां वफ़ा अली अकबर ख़ासली मोहम्मद खान ब्रोही रोशन आबाद खां मेवो खान अलियानी सखी जाम दातार खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो एजाज़ आलम विस्तड़ो शहर नवाब शाह खां मीर अमानुल्लाह ब्रोही शहर टंडे मोहम्मद खान खां हिन दोस्त जो नालो बि अची चुको आहे ॻोठ पुनर खान चांडे खां अमीर बख्श चांडियो प्रीतम आबाद खां फ़कीर मंज़ूर मरी मोहम्मद रहीम ब्रोही अब्दुर्रहीम ब्रोही काठड़ी खां अल्लाह वरायो मरी ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जूणजे खां इबू पोटो पुनल राही दुबी ख़ासली खां परवानो ज़ुल्फ़कार अली ख़ासली ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालानी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालानी शहर सराड़ी खां मोहम्मद इब्राहिम कीरियो मोहम्मद याकूब कीरियो नई बस्ती शदादपुर खां माशूक अली सोलंगी अलहब चायो सोलंगी ॻोठ झंडे खान ज़रदारी खां साजिद हुसैन ज़रदारी शहर 60 मेल खां साबिर ग़ुलाम रसूल माटी सूफ़ी महरम अली शंबानी ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली मोहम्मद मलूक जमाली तलार खां अली मोहम्मद जोनी जो जेकुंबाद खां मोहम्मद मीरन जखरानी शहर नवाब शाह खां नाचीज़ आशिक़ ख़ासली ॻोठ अलादीने खोसे खां ग़ुलाम हुसैन खोसो फुलड़ियूं खां मोहन दास ओड अहमद खान मरी ॻोठ कंबरकोट मोगरी खां मोहम्मद इस्माइल मुगरी दरगाह पीर वसन शरीफ़ खां नाज़िम अली शर ॻोठ हाजी सोबदार अली चांडे खां मोहम्मद इसाक चांडियो ॻोठ सैयद आकिल शाह खां ताराचंद भील ॻोठ मोहम्मद हसन कीरे खां मौला बख्श कीरियो ॻोठ ग़ुलाम हुसैन गाड़ी खां रफ़ीक अमन गाड़ी काचे ॻोठ राजे कंढे खां जानी जान मोहम्मद बेरमानी नौशरो फिरोज़ खां फ़कीर नूरदीन सोलंगी ॻोठ मोहम्मद इब्राहिम लगारी खां ग़ुलाम अली लगारी ॻोठ शाह बख्श जमाली खां मोहम्मद अली जमाली शहर ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजन शहर बांधी खां इरशाद अली उजन ॻोठ ग़ुलाम अली चांडे खां नूर हसन चांडियो शदादपुर खां मोहम्मद रमज़ान छुट्टो ऐं संदन ॿिया दोस्त नवाब शाह खां मीर अमानुल्लाह ब्रोही ऐं ॻोठ खॾड़े खां ग़ुलाम नबी चांडियो। साथियो ही त हुआ उहे महिरबान जिन असांखे हिन हफ़्ते प्रोग्राम पुछनि से पसनि लाइ 3 सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया। हिननि सही ख़तनि मां असां कुणो कढायो आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे लाइब्रेरी इंचार्ज मोहतरम अब्दुल रशीद जूणजे खां। सही ख़तनि मां जंहिं महिरबान जो ख़त कुणे में निकितो आहे उहो ख़ुशि नसीबु आहे। जी हा दोस्तो, उहो केरु थी सघे थो हेतिरनि सारनि ख़तनि में।
हर हिकु दोस्त इहो ई सम्झंदो थी सघे त मुंहिंजो नालो हुजे, सभिनी जो नालो उन में ईंदो, पंहिंजे हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा भाग खटनि। अॼु जंहिं ख़ुशि नसीब जो ख़त कुन में निकितो आहे उहो महिरबानी आहे शालमानी स्टाफ जो रहवासी मोहतरम उस्ताद रजब अली खोसो। साईं मोहतरम उस्ताद रजब अली खोसा साहब, ख़त अवां जो कुन में निकितो आहे। प्रोग्राम पुछनि से पसंदि जे समूरे सथ तरफ़ां अवां खे मुबारकूं हुजनि। गुज़िरियल हफ़्ते जंहिं दोस्त जो ख़त कुन में निकितो हो उन जो तारफ़ ऐं पसंदि जा कलाम नशर करण खां पहिरीं कुझु कमर्शियल पैगाम आहिनि, अचो त उहे ॿुधूं। आज का हाथ धोना कल के हाथ मलने से बेहतर है। आज का फेस मास्क कल के ऑक्सीजन मास्क से बेहतर है। आज का 6 फीट का फासला कल की 6 फीट गहराई से बेहतर है। एहतियात करें, एहतियात बेहतर है, क्योंकि वबा का खतरा अभी टला नहीं है। कोरोना की अलामात हो तो हुकूमत खैबर पख्तूनख्वा की हेल्पलाइन 1700 पे कॉल करें। ये पैगाम हुकूमत खैबर पख्तूनख्वा, UNDP और USAID की जानिब से पेश किया गया। कोरोना वायरस से महफूज रहें और घर आने वाली पोलियो टीम से बच्चों को पोलियो से बचाव के कतरे पिलवाएं। इसके अलावा करीबी मरकज़े सेहत से हिफाजती टीके जरूर लगवाएं और बच्चों का मुस्तकबिल महफूज बनाएं। पोलियो की तमाम टीमों को कोरोना वायरस की मौजूदा सूरत हाल में आपके बच्चों को महफूज तरीके से पोलियो के कतरे पिलाने की तरबियत दी गई है और हिफाजती सामान भी मुहैया किया गया है। वालिदैन से गुजारिश है कि अपने 5 साल तक की उम्र के बच्चों को पोलियो के कतरे पिलवाने के लिए इन टीमों से भरपूर ताउन करें और उन्हें पोलियो से महफूज बनाएं। पोलियो से मुतालिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। दन्नन लास विंसल दसबानी मंगल क्रोडलुना बेहतर थी। दन्नन फेस मास्क दसबानी ऑक्सीजन मास्क ना बेहतर थे। दन्नन शपक फुट फासिला दसबाने शपक फुट जवरी कंदीना बेहतर दा। एहतियात साथे, एहतियात बेहतर है। सकच दवा बा खतरा खत्म नदा कुद कोरोना अलामात फी हुकूमत खैबर पख्तूनख्वा पे हेल्पलाइन 0 बांदी काल उकड़े। दा पैगाम द हुकूमत खैबर पख्तूनख्वा, UNDP और द USAID द जानिबा पेश के दो। शोबा सेहत आमा की हिदायत के मुताबिक कोरोना वायरस के बाइस दरपेश सूरत हाल के दौरान भी बच्चों को पोलियो और दीगर अमराज से बचाव के लिए वैक्सीन पिलाना जरूरी है। इससे बच्चों की अमूमी कुव्वत मुदाफ़ियत में इजाफा होता है और उन्हें दूसरी बीमारियां लगने का खदशा भी कम हो जाता है। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। जी हाँ दोस्तों, गुज़िरियल प्रोग्राम पुछनि से पसंदि में जंहिं दोस्त जो ख़त कुन में निकितो हो उहो सांगर जो रहवासी मोहतरम हमीस उमल विशनानी। साईं जो तारफ़ आहे त लिखियो अथनि त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मक़बूल तरीन प्रोग्राम पुछनि से पसंदि में गुज़िरियल प्रोग्राम में मुंहिंजो ख़त कुन में निकितो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं केतिरनि ई महिरबानी दोस्तनि टेलीफोन ऐं पैगाम मोकिले मूंखे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। मां सभिनी सॼणनि ऐं दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। हिन साईं लिखियो आहे त रेडियो ते ख़त लिखण जी शुरूआति 1988 खां कयमि, जेको शौक़ु अॼु ताईं जारी सारी आहे। साईं इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो अञा ताईं तव्हां लिखो पिया, काफ़ी वक़्तु आहे। इहा अव्हांजो मुहबत हुन असांजे प्रोग्रामनि सां। ऐं हिन दोस्त वधीक लिखियो आहे त मुंहिंजे पसंदि जा जेके शाइर आहिनि उहो आहे शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। पसंदि जूं शख़्सियतूं माउ पीउ ऐं उस्ताद। हिन दोस्त जो लिखियो आहे त मुंहिंजो नालो हमीस उमल विशनानी, ज़ात भील, तालीम इंटर, उमिरि 49 साल, धंधो मुलाज़मत करणु, विंदर रेडियो पाकिस्तान हैदराबाद समेत सभिनी स्टेशननि तां नशर थींदड़ प्रोग्राम ॿुधणु ऐं उन्हनि में ख़त लिखी हिसो वठणु।
हिन दोस्त लिखियो त मूं वटि काफ़ी किताबनि जो ज़ख़ीरो आहे ऐं ॿियनि दोस्तनि खे बि जेको मुंहिंजी गुज़ारिश आहे त वधि खां वधि किताब ख़रीद कनि ऐं हू पढ़नि उनजो मुतालो कनि ऐं पंहिंजी ॼाण में इज़ाफ़ो कनि। हिन दोस्त लिखियो आहे त ख़ासि करे अदबी किताबनि जो मुतालो मां शौक़ सां कंदो आहियां, अख़बारूं पढ़ंदो आहियां, रिसाला पढ़ंदो आहियां ऐं ख़रीद करे वठंदो आहियां ऐं सैरो तफ़रीह बि कंदो आहियां। साईं तमामु मुख़्तसिर तारीफ़ असांखे ॾियारे मोकिलाए, जा लख क़ुर्ब महिरबानियूं। एड्रेस आहे खमीसोमल विशनाणी OPF स्कूल सां गॾु। त दोस्तो हाणे खमीसोमल विशनाणी